एक सिंध जवां, एक सकाफत जवां, नारो सदा जिए सिंध हणा, जिए सिंध जवां। अवामी न्यूज़ HD चैनल जे पारां एक सिंध एक सकाफत जे नाम सां अचो खेत खेड़ियूं, अचो सोन मेड़ियूं, सिंधाबाद मारू खुशहाल, एक सिंध एक सकाफत। अचो सब गॾिजी करे अवामी न्यूज़ HD चैनल जे सट ते 1 दिसंबर ते सिंध जो सकाफ़ती दिहाड़ो भरपूर नमूने सां मेरान जी मौजनि में मल्हायूं। जिए सिंध जी सकाफ़त। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में अवामी न्यूज़ पारां एक सिंध एक सकाफ़त जे सिरे हेठि ॾिनल सॾ जी भरपूर मोट मिलण लॻी है। खिपरो जे मला पाड़े में मुमताज़ मला जी औताक ते एक सिंध एक सकाफ़त जे सिरे हेठि सकाफ़ती प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम जी अॻुवाणी अज़हर बागी, शहज़ाद मला, सलमान हिंगोरो ऐं ॿिया करे रहिया। जॾहिं त सकाफ़ती प्रोग्राम में सकाफ़ती गीतनि ते नौजवान पारां सकाफ़ती गीतनि ते झुमरियूं हयूं वियूं। इन मौक़े ते हिननि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त असांजी सिंध जी सकावत के पूरे 1.5 महीने का दर दर ते वनी गोठ गोठ झर जंग में वनी कचहरियों कयूं ऐं असांजी सकावत के उजाड़ कयो। असां इंतहाई दिल सां शुक्रगुज़ार आहियूं साईं जिन जा जिन असांजे मथां वॾा एहसान कया अथव। ज़बरदस्त सेलिब्रेट कयो आहे ऐं इंशाल्लाह सिंधी हर साल ते अहिड़े ॾियारा मल्हाईंदा रहंदासीं ऐं इंशाल्लाह वक़्तु रहे ज़िंदगी रहे ते सिंध जी सकाफ़त लाइ इंशाल्लाह बहितर नमूने मल्हाईंदा रहंदासीं। ऐं इहो सिंध जो ॾियारो असां सभिनी सिंध जो हिकु ॾियारो आहे। इन हिकु ॾियारे लाइ सभिनी दोस्तनि मिटनि माइटनि भाइर दोस्तनि खे अपील कंदो हर साल पंहिंजे अंगण ते पंहिंजे घर में सिंध ॻोठ वाड़ में मल्हाईंदा रहनि। सकाफ़ती ॾियारो मल्हायूं पिया। इहो ॾियारो खे ख़ुशी जशन आहे, इहो असां सकाफ़ती मल्हायो आहे। सिंध जो ॾियारो आहे, सिंधी ॾियारो मल्हायो आहे। असां सिंधी ॾियारे मल्हाइण में मुबारक ॾियूं था। सिंधी सकाफ़त असां सिंधियुनि जी सुञाणप आहे। हिन जी जेका बि असां सुठे नमूने मल्हाइणु घुरिजे। सिंधी मुतहद इत्तेहाद थियणु खपे। सिंध सिंधाबाद रहे, सिंध सलामत रहे। सिंध पुराणी तहज़ीब आहे, ई सखावत आहे ऐं सिंध की सखावत सिंध खे उजारण जे लाइ असां हिते जेके सिंधी माण्हू गॾु थिया आहियूं। अॼु असांजो एकता जो प्रोग्राम आहे जंहिंमें असां वटि शाइर ऐं लतीफ़ भिटाई जूं वायूं ॿुधायूं ऐं असांजो हीउ अहिड़ो माॻु ऐं सिंधी कचहरी हुजनि। सिंधी कचहरी इहे आहे त असां सिंधी माण्हुनि जी मोहबत हुजे। सिंधी टोपी अजरक पटको इहो असांजो ॾाज आहे। सिंध असांजी माउ आहे। असांजी हयाती रही त सिंध सां मोहबत आहे ऐं मोहबती माण्हू इहे असांजा मेड़ाका, माखी, मखण, खीर, लसियूं ऐं माटियूं विलोण इहो असांजो आहे। भिटाई जो बैत आहे त थोरा में थोरा मूं ते मारू उड़ंजमि, थर में वारी थोरड़ी ते घणेरा भलायूं भेरा ऐं घणे घणी दिस। प्रोग्राम असां सिंधी सकाफ़त जे ॾियारे सां मल्हाईंदा आहियूं ऐं असीं सिंधी असांजे सिंध जे फ़ख़्रु आहे। हीअ असांजी औताक ते प्रोग्राम हर साल मल्हायो वेंदो आहे ऐं हर साल इंशाल्लाह मल्हाईंदा रहंदासीं। असां सिंधी आहियूं, असांखे सिंधी हुजण ते वॾो फ़ख़्रु आहे ऐं हीउ ॾियारो सुबुह जो अॼु भरपूर तरीक़े सां मल्हाए रहिया आहियूं ऐं सुबुह जो असीं रैली कढी सॼी दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त असीं सिंधी ता हयात ॾींहुं क़यामत सूदो इहे ॾियारा मल्हाईंदा रहंदासीं। हीउ ॾियारो असांखे प्यारे में प्यारो ॾियारो आहे, ईद खां वधीक आहे। असां सिंधी आहियूं, सिंधी जे हिसाब सां हीउ ॾियारो मल्हाईंदासीं। जीअं सिंध असां सिंधी ॾियारो मल्हाईंदा आहियूं, जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। असांजे सिंधी भाउ जिते किथे बि आहिनि उहे सिंधी ॾियारो मल्हाइनि पिया। असां हर साल ॾियारो मल्हाईंदा आहियूं। असांजे दिलि मां ख़ुशी आहे। असांजे भरपूर सिंधी भाउ जेके असां गॾु आहिनि, पाकिस्तान में आहिनि, जॾहिं अमेरिका में आहिनि। असांजो दोस्त हिकिड़ो अमेरिका में हुन बि असांखे चयो आहे जंहिंमें पूरो बिरादर पूरो सिंध में सिंधी ॾियारो मल्हायो वञे। असां जंहिंमें ममता मलाई बंगले में इहो फंक्शन कयो वियो वॾो, जंहिंमें असां सभु दोस्त शामिल आहिनि। असां ही सिंधी सकाफ़ती ॾियारो मल्हायूं पिया वॾेरे ममता मला जी औताक ते। इहो सिंधी ॾियारो असांजो हयाती हूंदी त इंशाअल्लाह ताला हर साल असांजो सिंधी ॾियारो मल्हाईंदासूं ऐं जेके बि असांजा सिंधी ॿाहिरि आहिनि, हिते बि रहनि था, ॿाहिरि बि रहनि पिया, उहे बि सिंधी ॾियारो ही लाज़मी मल्हाइनि था। जीए सिंध सदा जीए। सकाफत जवां, नारो सदा जी
छेड़ी अचो सोन मेरे जिंदाबाद मारू खुशहाल खिच सिंध खिच सकाफत अचो सब गॾिजी करे अवामी न्यूज़ HD चैनल जे सटे 1 दिसंबर ते सिंध जो सकाफ़ती दिहाड़ो भरपूर नमूने सां मेरांगी मौजन में मल्हायूं ये सिंध जी सकाफत वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।